असांजे इलाइक़े में रहूं था लतीफ़ साईं लाइ चयो आहे कच्छी काठियोटी नांगन बधी मीर जहिड़ा आया जग में तहिड़ा पिया मोती पर तिनी जी चोटी पूरबती जी पधरी ऐं जेको कमु कंदा असांजो वॾो ऐं असांजी अॼु तव्हांजी चोटी पूरबती थींदी जॾहिं असांजे इलाइक़नि में सम्झ फ़िक्र ऐं शऊर जो सिजो कंदो त चवंदा सभिनी खां जेको सुठो कमु कनि था त ही माण्हू ई कमु था पिया। कम्युनिटी जे तरफ़ां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। I highly appreciate your presentation and it was very informative even for me, not only for the students, but it was very informative.